الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله جئت دوستر خبراته برنامج असांजो तअम्मुलात क़ुरानिया हीअ हिस्सो आहे 62 नंबर उहो हिस्सो आहे 62 नंबर ऐं ही आयत कहिड़ी आहे अॼु असांखे जेके अलाह साईं असांखे हुकुम करे थो अफला यतदब्बरून अलक़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा अफला यतदब्बरून अलक़ौल अलाह साईं चए थो क़ुर खे पढ़ो ऐं इन मां फ़ाइदो वठो ऐं इन्हनि जे आयतनि ॾे नज़र कयो त असांखे अलाह जे हुकुम सां इहो शइ कयूं था। बाक़ी इंसान खे इहो के वॾेरे जो चवणो हुजे हा त पोइ अलाए किथे वञी करे हा, पर अलाह जो हुकुम खे ॾिसो इंसान कोन थो पोइते थो करे अलाए छाजे लाइ। अलाह साईं असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए सदाईं क़ुर में नज़र कयो। अॼु असांखे आयत आहे कहिड़ी, इहा सूरत तौबा में आहे त छा नंबर अथसि आयत जो 46 वलौ अरादुल ख़ुरूज लअअद्दू लहू उद्दह वलौ अरादुल ख़ुरूज लअअद्दू लहू उद्दह। इहा आयत जेकी आहे इहा आहे 46 सूरत तौबा में। इन में अलाह साईं नबी करीम खे चए थो त जेके मुनाफ़िक़ मदीने में तोसां गॾु आहिनि जेॾी उन्हनि खे ख़बर पए त तूं केॾीमहिल बि जिहाद जे लाइ तयारु चवंदे त भाउ उथो हलो जिहाद ते त तयारु हुजनि। जीअं ॿिया सहाबी मोमिन जेके हूंदा हुआ सभई तयारु हूंदा हुआ। नबी करीम जेॾीमहिल ऐलान कंदो त भई जिहाद ते निकिरणो आहे त सभु को बसि पंहिंजो घोड़ो पकिड़े इहो निकिरंदो। पर मुनाफ़िक़ छा चवंदा, असांखे ओचितो ॿुधाई, असांखे अॻे ई ॿुधाई हा, असांखे ख़बर कान हुई, मूंखे यार कमकार घणा आहिनि ऐं असांखे हींअर असीं तयारु न आहियूं। जीअं अॼुकल्ह असीं पंहिंजे मुआशिरे में ॾिसूं था कंहिं न कंहिं अमीर कंहिं वज़ीर खे कंहिंखे बि शाहूकार खे चवंदे यार मस्जिद फलाणी ठहे थी उन्हनि जे लाइ चंदो खपे थो या उन में मदद कयो, चवंदो थोरो तरसो मां ॾिसां पंहिंजो हिसाबु किताबु कयां, मां तयारु न आहियां। छो साॻी इहा मुनाफ़िक़नि जी जेकी पहिरीं ॻाल्हि हूंदी आहे न उहो साॻी हींअर असां बसि ॿिए तरीक़े सां थी थिए। अलाह साईं उन मुनाफ़िक़नि जो बयानु नबी करीम खे ॿुधाए छॾियो छाजे लाइ त जे नबी खे चई जे मोमिन हुजनि हा न हू सिकनि हा त जेॾीमहिल तूं माण्हू मोकिलिया त हाणे अॼु निकिरणो आहे त सभु को बसि के सहाबी जेके मथे मेरे हूंदा वाको थींदो सुबुह जो फजर जो भाउ उथो जिहाद ते त घोड़े ते चढ़ी इहो वेंदो हलो। जीअं सहाबी हिकिड़ो मथे मेरे शहीद थी वियो त पोइ नबी करीम हुनखे ॾिठो त मलाइका हुनखे विञाइनि पिया। पोइ जिब्रील खां पुछियईं त हिन जो छा मसइलो आहे? चई हीउ मथे मेरे निकिरी पियो। तो जेॾीमहिल चयो या ख़ैल अल्लाह रकबी उहो मुजाहिद घोड़नि ते चढ़ो त सभु को निकिरी पियो। हीउ बि अञा घर वारी सां सुतो पियो, उथियो विझो बि कोन, घोड़े ते चढ़ी इहो थो निकिरे, पोइ शहीद थी पियो। त उनखे सहाबी खे अलाह ताला मलाइका मोकिलियो जो आसमान में हुनखे विञाइनि पिया, मथे खणी ज़मीन खां ऐं विञाइनि पिया। सो इहो ॾिसो इहे मोमिन हा। ऐं मुनाफ़िक़ छा चवंदा, असांखे तयारी कोन हूं हींअर यार असांखे कुझु बुख़ार आहे, कुझु हींअर तबियत सही कान्हे, हींअर असांखे हींअर कतल लथी आहे, असीं हींअर कतल पंहिंजे बाग़नि जी कयूं या कमकार लाहियूं या तोसां हलूं या कीअं कयूं, हींअर असांजी पंहिंजी तिजारत आई आहे, हींअर काफ़िलो असांजो आयो आहे, रुली वेंदो, नुक़सानु थी वेंदो। यानी इहे बहाना नवां न आहिनि जेके अॼुकल्ह बि थियनि बि था न, इहे घणे टाइम खां वठी मुनाफ़िक़नि जा बहाना इहे बि हूंदा हा। अलाह साईं इन्हनि खे यानी ज़ाहिर करे छॾियो नबी करीम खे त इहो जे न मोमिन हुजनि हा वलौ अरादुल ख़ुरूज लअअद्दू लहू उद्दह, जे हुननि खे निकिरणो हुजे हा त तयारु हुजनि हा घणो टाइम, भले सिकनि हा त केॾीमहिल थो नबी करीम निकिरे त असीं हुन सां निकिरूं। पर हा हिते उलमा चवनि था मुनाफ़िक़ीन अलज़ीन तख़ल्लफ़ू अनिल जिहाद मअ रसूलिल्लाह, नबी करीम सां न निकिरण जे लाइ बसि हिकिड़ा बहाना ठाहींदा। असांजी हींअर तिजारत आई आहे, असांजो हींअर सामान आयो आहे, असीं जे निकिरंदासीं इहो सामान असांजो लुटिजी वेंदो, फुरिजी वेंदो, ख़राबु थी वेंदो। असांखे हींअर असां हींअर मुनासिबु न आहे टाइम निकिरण जो जंग ते या जिहाद ते। सो नबी करीम हिननि खे छॾे ॾींदो हो, छो जो इन्हनि जी मुनाफ़िक़नि जी ज़रूरत ई कान्हे, छो जो इहे जंग में हिकिड़ो सिर्फ़ु रक़म हूंदा, असांखे मुस्लमान खे अथई कमज़ोर कंदा, तंहिंजे करे उन्हनि खे छॾे ॾींदो। पर अलाह साईं नबी करीम खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़ुर में इन्हनि जे हक़ीक़तनि नबी करीम खे ॿुधाए छॾियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में चए थो मन ख़ाफ़ अदलज वमन अदलज बलगल मंज़िल, जंहिंखे निकिरणो आहे या दीन जे लाइ तयारी हूंदी आहे, आख़िरत जे लाइ तयारु हूंदो आहे, मन ख़ाफ़ अदलज जेको डिॼंदो न उहो राति जो ई निकिरंदो, वमन अदलज बलगल मंज़िल, ऐं जेको राति जो दुलज चवंदा आहिनि आख़िरी लेल जी पछाड़ी, राति जी पछाड़ी
जेको निकिरंदो आहे सफ़र जे लाइ त राति जो पछाड़ी थधे टाइम में निकिरी पवंदो आहे। सो नबी करीम चए थो मन ख़ाफ़ अदलज, जेको न अलाह खां ड्रिजणु हूंदो त उहो चवंदो त किथे बि मां शहीद थियां। नबी करीम सां शहादत ऐं जिहाद, इन खां वधीक छा खपे असांखे, इन खां वधीक कहिड़ो असांजे लाइ शरफ़ हासिलु कयूं। सो नबी करीम चए थो मन ख़ाफ़ अदलज वमन अदलज बलगल मंज़िल, जेको ईअं कंदो उहो पहुचंदो। उहो पंज अला इन सिलअत अल्लाह गालिया, नबी करीम चए थो छा जन्नत का सस्ती कान अथव, जन्नत ॾाढी महांगी आहे, ॾाढी महांगी आहे। अला इन सिलअत अल्लाह जन्नत, अलाह जी जेकी जन्नत आहे उहा सिला जेकी अलाह सां विकिणे थो उहा जन्नत अथव। तंहिंजे करे सभु को इंसानु तयारु हुजे इन कम जे लाइ, इन ख़ैर जे लाइ। केर बि केॾी महिल तोखे चए त का भाउ अॼु तोखे सदको ॾियणो आहे या हीअ शइ मस्जिद में या मदरसे में या का शइ, त ईअं न चए यार टाइम सही न आहे, कोशिशि कर। छो अलाह साईं जेके तोखे मिलियो आहे या पैसो अथई इहो तुंहिंजो न आहे, अलाह जो आहे। तोखे अलाह साईं अलाह साईं ॾिनो आहे त तूं इनखे सही हला। इन जे करे सूरत तौबा में अलाह साईं चयो त इन्हनि खे जेॾी महिल नबी करीम जिहाद जे लाइ सॾु कंदो हो न त छा चवंदा वरथाबत क़ुलूबुहुम फहुम फी रैबिहिम यतरद्ददून, जेॾी महिल जिहाद जो नालो ॿुधंदा त जंग ते निकिरणो आहे, ओचितो हिननि खे दिलि हिलिजी वेंदी पंहिंजी जॻह तां। वरताबत क़ुलूबुहुम फहुम फी रैबिहिम यतरद्ददून, वञो न वञो, वञो न वञो, न वेंदासीं त ज़ाहिर थी पवंदासीं असीं मुनाफ़िक़ हूं। सहाबी बि असांखे सुञाणे वेंदा, नबी करीम बि सुञाणे वेंदो। छा कयूं, ड्रिजूं था पंहिंजी दुनिया ते, असांजा बाग़ आहिनि, असांजा ॿार आहिनि, असांजूं औरतूं आहिनि, असांजी बिज़नेस आहे, असांजी तिजारत आहे, असांजी दुनिया हिन अॼोकल्ह में असांजो नालो आहे। असीं हींअर वञूं मतां मारिजी पऊं या का शइ त उन ॾींहुं उहा सभु शइ हुननि खे यादि ईंदी, पर आख़िरत हुननि खे सोची कान हूंदी। छो जो जीअं अॼोकल्ह माण्हू आहिनि न पछाड़ी था सोचनि, जिन वटि पोड़ा थींदा, बीमार थींदा, मरण ते पोइ चवंदा यार वारो कर मस्जिद ठाह मुंहिंजे लाइ, मुंहिंजे पैसनि मां वारो कर, हीअ ॿनी खपा, वारो कर 2-3 एकड़ खपाए मस्जिद ठाह वारो। हाणे उहे कंदा, हाणे जेके विरसत जे लाइ इंतज़ार में चवंदा औलाद आहिनि वेठा आहिनि, उहे चवंदा त भाउ पोड़ो मरे जान छुटे त असीं विराए खाऊं। जेके 10 एकड़ या 15 एकड़ छॾे वियो आहे, इहो बि चए थो हींअर वरी खपायो, चवंदे हा बसि ॾिसूं था अञा कोई वठण वारो केरु कोन्हे, रेट सुठी कान थी मिले, जेसिताईं हमरा हिन दुनिया मां वेंदो हलियो पोइ चवंदा बसि असां विराए था 5 ॿाहिरों 2-2 एकड़ था थियनि मसे। हाणे अलाह साईं मग़फ़िरत फरमाईंदो, बाबे जे लाइ दुआ घुरी था छॾियूं, छा मस्जिद छा अलाह साईं। तंहिंजे करे असांखे क़ुर में छाजो हुकुम करे वियो आहे। अलाह ताला असांखे सूरत अल-बक़रा 110 आयत में क़ुर खोले पढ़ो। सूरत अल-बक़रा में अलाह साईं चए थो अक़ीमुस्सलात, निमाज़ पढ़ो, व आतुज़्ज़कात, ज़कात ॾियो, वमा तुक़द्दिमू लिअंफुसिकुम, चए थो जेको तव्हां पंहिंजे लाइ अॻिते जे लाइ अॻु ई तव्हां करे वञो। वमा तुक़द्दिमू लिअंफुसिकुम मिन ख़ैरिन तजिदूहु इंदल्लाह इन्नल्लाह बिमा तअमलून ख़बीर, चए थो जे कुझु तव्हांखे करिणो आहे त तव्हां करे वञो, मता चओ त असांजो औलाद पोइ कढंदो, असांजो औलाद पोइ मुंहिंजे लाइ ख़ैरु करे वेंदो। इहो हींअर जेके पंहिंजे हथ सां पंहिंजे लाइ अॻिते मोकिले वेंदे, पंहिंजे अखियुनि सां ॾिसी वेंदे, पंहिंजे लाइ इहे सभु शइ ठाहे वेंदे, उहो बहितर आहे या पोयनि खे वसियत करे वेंदे मुंहिंजे लाइ मस्जिद ठाहियो, पोइ उहा उन्हनि जी मर्ज़ी, ठाहिनि या न ठाहिनि। पोइ त हुननि खे ओॾा मोटी कोन ईंदे क़ब्र मां डंडो खणी हुननि खे कुटींदे त भाउ मुंहिंजे लाइ कुझु छो कुझु कोन्ह, मां एतिरा तव्हांजे लाइ बंगला छॾे वियुसि, गाॾियूं छॾे वियुसि, अकाउंट छॾे वियुसि, बिज़नेस छॾियो, मुंहिंजे लाइ कुझु कोन्ह कयो। हुननि खे पका त तूं न मोटंदे, न असांखे कुटींदे, न को छिड़ब ॾींदे, तूं हाणे क़ाबू सुक आहीं बिल्कुलु। उहो लताड़े क़ब्र खे लताड़े त क़ब्र खे तोखे छॾे ईंदा, उते सुक ई न निकिरंदे, न असांखे कुझु करे सघंदे। तंहिंजे करे तोखे जेको करिणो आहे अलाह साईं तोखे क़ुर में ॿुधाए थो। 110 आयत सूरत अल-बक़रा खोले पढ़, तर्जुमो पढ़, छा थो अलाह साईं चए थो अक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात, निमाज़ पढ़ो ऐं ज़कात कढो। पोइ उन खां चए थो वमा तुक़द्दिमू, इहे शाहूकार माण्हू आहिनि तॾहिं त अलाह साईं उन्हनि खे चई त निमाज़ पढ़ो ऐं ज़कात कढो। ग़रीबनि जे हिते ज़कात थोरे हूंदी आहे, पर अलाह साईं हिननि खे चए थो त निमाज़ बि पढ़ो ऐं ज़कात बि ॾियो, जंहिं वटि आहिनि पैसा, जेके ख़ुशि आहिनि। पोइ उन खां पोइ उन्हनि खे छा नसीहत कयूं वमा तुक़द्दिमू, जेको तव्हां पंहिंजे लाइ अॻिते जे लाइ करे था वञो, मिन ख़ैरिन तजिदूहु इंदल्लाह, उहो अॻिते पियो हूंदो, मतां चओ त ज़ाइ थी वेंदो। न तूं मस्जिद ठाहे वेंदे या को अलाह जे लाइ ग़रीबनि जे लाइ घर ठाहे वेंदे, वक़फ़ ठाहे वेंदे, त उहो ईअं न सम्झ विञाइजी वेंदी उहा शइ, जा अॻिते पोयां तुंहिंजा मस्जिद खपाए त कोन्ह छॾींदा। त तंहिंजे करे इंसानु
कोशिशि करे जंहिंखे करिणो आहे पंहिंजे लाइ तो करे वञे। हीअ अलाह जो आयतूं असांखे जेके अचनि थियूं असांखे इन ते अमल करणो खपे। बाक़ी सिर्फ़ु दौरु न आहे करिणो जीअं आहे ईअं असांखे पढ़णो आहे त न, इन ते अमल करिणो थो खपे असांखे। वल्लज़ीन जेके असीं हींअर तॾहिं अलाह ताला चए थो वलो अरादुल ख़ुरूज लअद्दू लहू उद्दह, जे उन्हनि जे लाइ तयारु हूंदे आख़िरत ऐं जन्नत त पंहिंजे लाइ उन जे लाइ तयारी कनि हा, पर असां तयारी कयूं कोन था। असांखे पक त असां जन्नत ॾे वेंदासीं ऐं जेको मौत थींदो त पोइ हसरत थींदी, पोइ ॾुखु थींदो त यार असीं हीअ बि न कयो हीअ बि न कयो। पोइ इंसान जेको ॾुखु थींदो या छा थींदो छा उनखे उन में फबंदो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त अमल अॻे ई कयूं। हिते हिकिड़ो क़िसो आहे, मालिक इब्न दीनार वॾो ज़ाहिद अलाह जो वली हो। उहो चए पियो हिकिड़े नौजवान दीनदार खे ॾिसणु वियुसि, ॿुधाईंदो हुनखे तकलीफ़ घणी आहे। उनखे घर में ॾिसणु वियुसि त ॾिठोमांसि घर में कअन्नहु फ़राशु कशन, जीअं न को पोपट थींदो आहे सफ़ा सन्हड़ो ऐं बीमार तकलीफ़ सां। सो ॾिठईं त उहो ॻाल्हाए कोन पियो सघे। उन खां पुछईं हाल अहिवाल कीअं आहीं, चईंसि मां बसि इशारे सां मां ठीकु आहियां। चई हिते आज़ान अची वई त जीअं मुअज़्ज़िन चए पियो अलाह अकबर अलाह अकबर त हीअ बि चए पियो अलाह अकबर अलाह अकबर, मुअज़्ज़िन सां गॾु जीअं चइबो आहे सुनत ते। पोइ हथ मथे करे आङुरई क़ाल शहादतई थुम कलमो पढ़ी। पोइ उन वरी पंहिंजो जेको ग़ुलाम हुअसि उनखे चई पाणी खणी आ, मूंखे हिते वज़ू करा। उते ई अञा पियो हो, उते ई सफ़ा चुरण खां बि वॾो त उते उनखे वज़ू कराई। वरी चईंसि मूंखे क़िबला ॾे मुंहुं करा, त उते ई आज़ान खां पोइ क़िबले ॾे मुंहुं कराए हुनखे चईं त मूंखे मुंहुं ओॾे काबतला करे त मां निमाज़ पढ़ां। निमाज़ पढ़ी इशारनि सां, ऐं इमाम मालिक बिन दीनार वेठो हुजेसि भरिसां। चईं बसि वरी निमाज़ पढ़ी पोइ वरी मूंखे चईं मूंखे या मालिक मां एॾी नेमत में आहियां जो त तूं सोचे नथो सघीं। हाणे ॾिस न बीमार आहे, न उथी थो सघे न का शइ। ऐं इमाम मालिक बिन दीनार खे चयो मूंखे वॾी नेमत आहे अलाह जी, मां निमाज़ ॾिस पढ़ी थो सघां, मां अलाह जो ज़िक्र करे थो ऐं दिलि सां बि ज़िक्र करे थो सघां, ऐं इहा वॾी नेमत आहे। चई बसि मालिक बिन दीनार चयो ईअं चई ऐं बसि कयईं त उते साह हुन ॾिनो। सो ॾिसो न केॾा बि हूंदा तकलीफ़ुनि में त बि चवंदा त असीं वॾी नेमत में हूं। तो अॼुकल्ह माण्हू तूं मां छा कहिड़ी नेमत में हूं ऐं अलाह जो ज़िक्र न शुक्र था कयूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हज़ा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।